सिंझोरो वेठो महर ऐं भुटा बिरादरी जी ॿिनि धुरनि में घिटी जे तकरार तां झेड़ो थियो हो। पुलिस झेड़े केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ ॻोठे ते चढ़ाई कई त छिकताण पैदा थी आहे। ॻोठे ते चढ़ाई दौरान भुटा धुर जी औरतुनि मोबाइल ते डंडनि सां हमलो करे ॾिनो। पुलिस पारां इहो इल्ज़ाम हयो वियो आहे। इतला ते DSP सिंझोरो वाक़े वारे हंधि पहुतो ऐं वधीक नफ़री बि तलब करे वरिती। सिंझोरो वेझो महर ऐं भुटा बिरादरी जी ॿिनि धुरनि में घिटी जे तकरार तां झेड़ो थियो हो। पुलिस पारां झेड़े केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ ॻोठे ते चढ़ाई कई वई त उन दौरान छिकताण पैदा थी वई। तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर अनीस लगारी खां। अनीस, छा अपडेट्स आहिनि? सिंझोरे वेझो दे एकी जमड़ाऊ में महर ऐं भुटा बिरादरी जे ॿिनि धुरनि जी घटी ते तकरार वारे मामले ते असगर महर खे लठूं ऐं पाड़ी ज़ख़्मी करण वारे मामले ते FIR दाख़िल थियण खां पोइ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वियल सिंझोरो पुलिस मोबाइल ते भुटा बिरादरी जे औरतुनि जो डंडनि सां हमलो। सिंझोरो पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी बिना ॻोठ ॿाहिरां मौजूदु आहे, जिन्हनि ते DSP सिंझोरो सरज़मीन ते पहुची वियो आहे ऐं छिकताण वारी सूरत आहे। कुझु ॾींहं अॻु में देव एकी जमड़ाऊ में घिटी वारे तकरार जे नतीजे में अकरम महर वल्द वारिस महर झेड़े में 35 वरनि जे काइमदीन भुट्टो खे टंग में गोली हई हुई, जंहिंखे सिंझोरो पुलिस गिरफ़्तार करे चालान करे छॾियो। जॾहिं त पलांद में भुटा बिरादरी जे हिकु धुर तरफ़ां काइमदीन भुट्टो ते गोली हलाईंदड़ अकरम महर जे भाउ नौजवान असगर महर खे लठूं ऐं पाड़ी ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंजी FIR ते सिंझोरो पुलिस भुटा बिरादरी जे माण्हुनि खे गिरफ़्तार करण लाइ वई हुई, तंहिंजी वाक़ियो पेश आयो। जी माता। ठीकु आहे अनीस लगारी, महिरबानी अव्हांजी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।